गवादर वेझो पाकिस्तान ऐं ईरान जे सरहदी इलाइक़े कंटाणीअ में तेल जे डिपोज़ खे ओचितो बाहि लॻण जे नतीजे में तमामु वॾे नुक़सान जो ख़दशो ज़ाहिरु कयो पियो वञे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त बाहि लॻण जे नतीजे में तेल जा 10 डिपोज़ मुकमल तौरु सड़ी रख थी विया आहिनि। तेल जे डिपोज़ में भड़कियल बाहि जे वकड़ में अची 12 खां 14 तेल बरदार स्पीड बोट्स बि सड़ी रख थियण जा इतला मिलिया आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त बाहि जनरेटर मां शॉर्ट सर्किट सबबु लॻी ऐं पोइ तेज़ी सां पखिड़िजी वई। बाहि लॻण जे नतीजे में थियल नुक़सान जो काथो करोड़नि खां बि वधीक मालियत जो ॿुधायो पियो वञे। गवादर में बाहि लॻण जे हिन वाक़िए खे सोशल मीडिया ते कुझु माण्हू दहशतगर्दी या तख़रीबकारी जी वारदात बि करार ॾेई रहिया आहिनि। हुननि जो चवणु आहे त दुश्मन मुल्क भारत जी तरबियत वरितल दहशतगर्दनि अहिड़ी कार्रवाई कई आहे। सरकारी या वाॻियल इख़्तियारनि पारां वाक़िए जे कारणनि जी तस्दीक़ करण ताईं कुझु बि चवणु वक़्त खां अॻु हूंदो।